12हों रोज़ो तव्हां ई मां बख़ूबी सुञाणूं था ऐं असां इन ॻाल्हि ते असांजो ईमान आहे त तमामु जेके इस्लामी किताबूं आहिनि उहे रमज़ान में नाज़िल थियूं, उन्हनि जो नुज़ूल रमज़ान में थियो आहे। कुझु रिवायतुनि मुताबिक़ त इंजील 12 रमज़ान मुबारक ते नाज़िल थी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी जॾहिं ॻाल्हि थिए थी, उन्हनि जा कई मौजज़ा आहिनि, खोड़ सारा मौजज़ा आहिनि। सभिनी खां पहिरियों मौजज़ो त इहो ई त बिन वालिद जे उन्हनि जी पैदाइश थी अल्लाह जे हुकुम सां। ॿियो मौजज़ो त अञा कच्छ में हुआ, रिवायतुनि मुताबिक़ 2-3 ॾींहंनि जा हुआ, कुझु रिवायतुनि मुताबिक़ 1-2 ॾींहं जा हुआ त पाण पंहिंजी वालिदा जी पाकीज़गी पाण बयानु कयनि। पाण जो ॿियो मौजज़ो, जेके माण्हू कुझु बि खाए ईंदा हुआ पाण बिल्कुलु एज़ इट इज़ ॿुधाए छॾींदा हुआ। जेके माण्हू ज़ख़ीरो कंदा हुआ उन्हनि खे एज़ इट इज़ उहे शयूं ॿुधाए छॾींदा हुआ। पाण जो हिकु ॿियो मौजज़ो त पाण मट्टी जा परिंदा ठाहींदा हुआ, मट्टी जा पखी ठाहींदा हुआ ऐं उन्हनि पखियुनि खे ज़िंदा करे छॾींदा हुआ, उन्हनि में साह फूकींदा हुआ, उॾामणु शुरू कंदा हुआ। पाण जो ॿियो मौजज़ो त पाण मुर्दनि में साह फूकींदा हुआ। अॼु उन्हनि जो ज़िक्र इंशाअल्लाह ट्रांसमिशन में रहंदो। कुझु ॻाल्हियूं जेके मां तव्हां सभिनी जे साम्हूं पेश करणु चाहियां थी, उहे नंढियूं ॻाल्हियूं, उहे नंढा मौजज़ा जेके असांखे अञा वधीक असांजो ईमान, असांजो यकीन, असांजो वधीक पुख़्तो कनि था। हिकु ॿी ॻाल्हि जेका हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हवाले सां मां हिते शामिलु करणु चाहियां थी त पाण उहे नबी हुआ जिन रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी जे अचण जी बिशारत ॾिनी हुई। हिकु मौजज़ो पाण जो मूंखे यादि अचे थो त पाण छो त अल्लाह जे हुकुम सां पाण मुर्दनि खे ज़िंदा करे छॾींदा हुआ। उन रिवायतुनि में हिकु जॻह ते उन्हनि जे दोस्त जी ॻाल्हि अचे थी, रिवायतुनि में हिकु जॻह ते हिकु पोढ़ी औरत जे पुट जी ॻाल्हि अचे थी। पर इंसान त वरी बि इंसान ई हूंदो आहे। इंसान जेके उते सभई जेके माण्हू हुआ उन्हनि चयो त न, ही त उन्हनि इत्तफ़ाक़ न कयो, उन्हनि चयो त ही त पहिरीं खां ई ज़िंदा हुआ, जेके उन वक़्तु जिन जी ज़िंदगी उन वक़्तु ख़तमु थींदी हुई, उन्हनि जे लाइ उन्हनि चयो त ही त उहे ज़िंदा हुआ। तव्हां उन्हनि खे उथारे ॾेखारियो जेके कई साल पहिरीं जेके गुज़ारे विया आहिनि। पाण उन्हनि खे वठी विया हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट जी क़बर ते, जेके 4000 साल पहिरीं वफ़ात करे विया हुआ। पाण उते बीठा, छो त हू अल्लाह जा नबी हुआ, छो त अल्लाह जे हुकुम सां इन्हनि खे इहा मौजज़े जी ताक़त मिलियल हुई। पाण दुआ घुरनि था ऐं उहे ज़िंदा थी वञनि था ऐं ज़िंदा थी पुछनि था त छा क़यामत अची वई आहे? त मां हिकु दफ़ो ॿीहर मूंखे ज़िंदा कयो वियो आहे। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जवाबु फ़रमाइनि था त न, तव्हांखे अल्लाह जे हुकुम सां माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ तव्हांखे ज़िंदा कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ उहे पाण वफ़ात फ़रमाए विया हुआ। परिंदनि में जॾहिं परिंदनि खे ज़िंदा करण जी ॻाल्हि अचे थी, परिंदनि खे साह विझण जी ॻाल्हि अचे थी त पाण मट्टी जा परिंदा ठाहींदा हुआ, मट्टी जा रांदीका जीअं ठहंदा आहिनि न, उहे परिंदा ठाहींदा हुआ मिट्टी जा ऐं उन में साह फूकींदा हुआ, फूक ॾींदा हुआ अल्लाह जे हुकुम सां। ऐं उहो परिंदो उॾामंदो हो ऐं जेसि ताईं माण्हुनि जी नज़र वेंदी हुई तेसि ताईं उहो उॾामंदो हो ऐं उनखां पोइ उहो किरी पवंदो हो। ऐं उन परिंदे जे लाइ लिखण वारा इहे लिखनि था, रिवायतुनि में इहे अचे थो त उहो परिंदो को आम परिंदो न हो। परिंदा नॉर्मली तव्हां ऐं मां सुञाणूं था त उहे मैमल न हूंदा आहिनि, उहे ॿार न ॼणींदा आहिनि, उहे अंडा ॾींदा आहिनि। हीउ उहो परिंदो हो जेको ॿार ॼणींदो हो। हिकु जॻह ते किथे मूं पढ़ियो त चिमकादड़ वांगुरु उहो परिंदो हो जेको ॿार ॾींदो हो, हिकु मैमल वांगुरु ऐं बर्ड्स वांगुरु उहे अंडा न ॾींदो हो। हीउ उहो परिंदो हो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।